हेलो अस्सलाम वालेकुम। आऊं मुफ्तार इब्राहिम इल्मे कीमिया जे नए टॉपिक सां गॾु असांजो टॉपिक में उन टॉपिक जो तसलसल आहे जंहिंमें असां सम्झियोसीं त कीमियाई अमल छा आहे। अॼु असां तफ़सील सां पढ़ंदासीं कीमियाई अमल जा क़िस्म मीन्स द टाइप्स ऑफ द केमिकल रिएक्शंस। ही 5 कीमियाई अमल जा क़िस्म आहिनि जेके सभिनी कीमियाई अमलनि में थींदा आहिनि। हाणे ही सभ खां पहिरियों जेको असांजो अमल आहे उहो आहे विच या तक़सीम थियण वारो कीमियाई अमल डिकम्पोज़िशन रिएक्शन। नंबर 2 ते आहे जोड़ थियण या गॾिजण वारो कीमियाई अमल। नंबर 3 ते आहे हिकु हटाव वारो कीमियाई अमल। नंबर 4 ते आहे ॿ टे हटाव वारो कीमियाई अमल। नंबर 5 ते आहे ॿरण वारो कीमियाई अमल। ये असांजा 5 ई जेके से केमिकल रिएक्शंस आहिनि ऐं उहे ई केमिकल रिएक्शंस थींदा आहिनि जेके से जंहिंजे नतीजे में हिकिड़ा नवां मरकब ठहंदा आहिनि। मतिलबु एलिमेंट मुख़्तलिफ़ मिली हिकिड़ा नवां स्ट्रक्चर नई तरतीब जी यानी जोड़ जक कंदा आहिनि। उहा ई कीमियाई तब्दीली आहे। अॻिते सम्झंदासीं। सभ खां पहिरीं असां अगरि हीउ सम्झूं असांजो पहिरियों जेको क़िस्म आहे हीउ विच या तक़सीम थियण वारो कीमियाई अमल उनजो सिंपल इहो आहे त असां सम्झंदासीं हिन में का बि शइ विराइबी आहे यानी शइ टुटी ईंदी आहे विराइजी ईंदी आहे। मतिलबु उहा हिकिड़ी कंपाउंड आहे उहा मुख़्तलिफ़ कंपाउंड प्लस आंसर में बिल्कुलु टुटी या तब्दील थी सघे थी। हाणे पहिरीं जीअं मिसाल जे तौरु असांजी पोटेशियम क्लोरेट आहे। असां पोटेशियम क्लोरेट में अगरि असां गर्मी ॾींदासीं हिनखे लेबॉरेटरी में त हिन जे नतीजे में असांखे पोटेशियम क्लोराइड ऐं प्लस असांखे ऑक्सीजन मिलंदी। मतिलबु पोटेशियम क्लोराइड ऐं असांखे ऑक्सीजन मिलंदी। हिनखे अगरि असां गर्मी ॾींदासीं त हीट ॾींदासीं। हीट जी गर्मी जी सूरत में ही पोटेशियम क्लोरेट जेको आहे पोटेशियम क्लोराइड ऐं प्लस ऑक्सीजन O2 में टुटी वेंदो। यानी इहो पहिरों अमल आहे विच या तक़सीम थियण वारो अमल। यानी ही सिंपल डिकम्पोज़िशन जो अमल आहे जंहिंमें डिकम्पोज़ थींदा कंपोज़िशन वारी शइ उहा डिकम्पोज़ थींदी आहे टुटंदी आहे। ही टुटी ॿिनि यानी पोटेशियम ऐं ऑक्सीजन असांखे गैस जी सूरत में असांखे मिलंदी। हिन में असांखे मैग्नीशियम डाइऑक्साइड विझिणो पवंदो हेल्प जे तौर ते त हीउ जेको आहे सो कैटालिस्ट जो किरदारु अदा कंदी ऐं हिन मां हीअ गैस अलॻि थी वेंदी। हीअ गैस जी सूरत में हीअ असांखे सोल्यूशन असांखे हुते मिलंदी। ही यानी पहिरियों ॿियो आहे जोड़ थियण या गॾिजण वारो कीमियाई अमल। ही यानी हिन में आहे 2 3 4 एलिमेंट या कंपाउंड पाण में गॾिजी हिकिड़ा नवां कंपाउंड नवां मरकब ठाहींदा आहिनि। अगरि असां मिसाल सिंपल मिसाल वठूं अगरि असां H2 + Cl2 कयूं क्लोरीन हाइड्रोक्लोराइड खे असां मिलायूं त ही सिंपल HCl ठहंदा 2 मोल HCl ठहंदा। मतिलबु ॿ पाण में गॾिजी नओं हिकु मरकब उन जी जेका जोड़ जक कंदा यानी हाइड्रोक्लोराइड आहे त इहा थी यानी जोड़ थियण या गॾु थियण वारो यानी 2 3 एलिमेंट्स पाण में मिली जेको आहे सो नवां कंपाउंड नई शइ ठाहींदा। उन खां पोइ असांजो टियों नंबर आहे कटा वारो कीमियाई अमल। ही बि इंतिहाई कम जो आहे। ही कटा में छा थींदो आहे त हिन में को बि हिकिड़ो एलिमेंट जेको थोरो घटि वारो हूंदो आहे उहो हटी वेंदो आहे ऐं ॿिए सां मिलंदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते ही टियों असां स्कूल साम्हूं ज़िंक आहे। ज़िंक में असां HCl लाईंदासीं त छा थींदो ही ज़िंक क्लोराइड ठहंदो ऐं प्लस असांजी हाइड्रोजन गैस उहा अलॻि थींदी। यानी ही जेका H आहे ही ज़िंक हिन सां क्लोरीन सां मिलंदी ऐं ही H अलॻि थींदी। त यानी हिन मां इहा शइ ज़ाहिर थी वई त जेको आहे सो ही असांजो ही जेका ज़िंक जेका हाइड्रोजन हुई सा हल्की हुई जंहिंखे ज़िंक हटाए छॾियो ऐं उहा असांखे गैस जी सूरत में असांखे मिली। यानी इन जो हिकु हटाव थियो यानी हिकिड़े आंसर जो इहो हटाव थियो ऐं इन करे हीअ हटिजी यानी उहे उनजा उहा शइ टुटंदी ऐं उहे ॿिए सां मिलंदी या बिल्कुलु अलॻि थी। अच्छा हाणे असांजो नंबर चोथों आहे ॿ टे हटाव। यानी ही सिंपल इहा ई ॻाल्हि आहे जीअं असां हिन में सम्झियोसीं त भई हिकु हटाव थींदो हिन में डबल हटाव थींदो असांजो। मिसाल जी असांजो सोडियम हाइड्रोक्साइड आहे ऐं प्लस असांजो सिल्वर नाइट्रेट आहे। सिल्वर नाइट्रेट आहे त असां या सोडियम क्लोराइड आहे
सोडियम क्लोराइड प्लस असांजो सिल्वर नाइट्रेट, इहो त पाण खणूं सिल्वर नाइट्रेट, हिन ॿिनि खे अगरि असां ऐड कंदासीं त हीउ छा थींदो, हीउ यानी पहिरियों हीउ ए आहे, हीउ बी आहे, हीउ असांजो वरी सी आहे, हीउ डी आहे, त हीउ असांजो ए आहे उहो वञी मिलंदो वञी डी सां, ऐं वरी सी मिलंदो असांजो वञी बी सां, यानी सोडियम नाइट्रेट ऐं प्लस असांजो वञी थींदो वञी सिल्वर क्लोराइड, यानी हिन फॉर्मूलो असां ॾिसूं, हिन पासे जेका असांजी जोड़जक थींदी सा ए थींदी डी सां ऐं प्लस सी थींदी डी सां, हीअ आहे असांजो डबल डिस्प्लेसमेंट जो तरीक़ो। सिंपली असां हीअ सम्झी सघूं था ए बी सी जे ज़रिए त ए बी सी कयूं त ए खे असां मिलायूं डी सां ऐं वरी सी खे मिलायूं असां बी सां, सिंपली जेको आहे हीअ असांजो डबल डिस्प्लेसमेंट वारो अमल थींदो, यानी ॿ शयूं वठंदियूं, यानी ही सोडियम मिलाप नाइट्रेट सां ऐं सिल्वर नाइट्रेट खे क्लोरिन, यानी इहा हिकिड़ी ॿिनि आंसरनि जी जेका आहे सा, यानी इहो बिटो हटा थी विया ऐं ॿिनि जी जोड़ जेके तब्दील थी वई, उहा आहे डबल डिस्प्लेसमेंट। नंबर चोथों आख़िरी आहे जो उहो असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में बि थींदो आहे, लाइफ में जीअं असां घर में गैस जो चूल्हो ॿारींदा आहियूं, गैस ॿारींदा आहियूं, उन गैस जे ॿारण सां ई जेको आहे सो उन गैस खे चइबो आहे मीथेन। असांखे ॾिसूं सिंपली हाणे फार्मूलो मीथेन गैस असांजी मीथेन आहे CH4 मीथेन आहे, त असां अगरि उनखे गरम ईंदासीं, उनखे जेको आहे उहा जेका असां ऑक्सीजन जेका आहे असांजे फ़ज़ा में मौजूदु आहे उन सां रिएक्ट कंदी त उन नतीजे में पाणी ऐं प्लस जेको आहे सो यानी कार्बन डाइऑक्साइड गैस ऐं प्लस पाणी ॿई असांखे माण्हू हिन, यानी हीअ जेके कंबस्टन यानी ॿरण वारा रिएक्शन्स उहे हूंदा आहिनि जंहिंमें यानी जेको ऑक्सीजन आहे असांजी माहौल वारी ऑक्सीजन उन सां मिली करे रिएक्शन्स कंदा आहिनि ऐं उन नतीजे में यानी गर्मी पैदा थींदी आहे, गर्मी निकिरंदी आहे ऐं जेको आहे सो यानी ॾिसो नी कार्बन डाइऑक्साइड गैस ॿरण वारे अमल सां ई निकिरंदी आहे, ऑक्सीजन वारा बि कार्बन डाइऑक्साइड गैस जेको आहे सो ख़ारिज थींदी वञे सां मीथेन ॾिसण सां ऐं प्लस असांखे पाणी या असांखे वाटर बि मिलंदो। त अहिड़ी तरह सां इहे 5 ई केमिकल रिएक्शन्स आहिनि जंहिंजे करे ही पूरी किमियाई तब्दीली अचे थी ऐं मतिलबु त यानी कंहिंजी जोड़जक में जेका कंपोज़िशन में उनजे एटम या मालिक्यूल फ़र्क़ु अचे थो उनखे असां कीमियाई अमल चवंदासीं ऐं उहा ई कीमियाई तब्दीली आहे, उहे यकीन आहे तव्हां सम्झी विया हूंदव ऐं इन करे हाणे थैंक यू वरी बेटा सां गॾु।